नाज़रीन जी असां हिन वक्त कंधकोट शहर जे में अर्ज़ मोहम्मद गोलो जे घर में वेठा आहियूं जंहिंजे 11 साल न्याणी सां चैन खां वधीक माण्हुनि जेका लजा लुट कई है। अचो तो उन्हनि खां उन न्याणी खां उनजे पीउ खां उनजे वारसनि खां पुछूं त छा हक़ीक़त है ऐं हू इन बाबति छा चवणु चाहिनि था। मांजी से धी आहे। अच्छा तव्हांजो नालो? अर्ज़ मोहम्मद साईं। अच्छा छा हक़ीक़त आहे? हक़ीक़त इहा ई आहे राब सोरियाणी असां को न्याणी पंहिंजी धीअ जे हिसाब जे लाइ वठी वई। नंढड़ी खे खेॾाईंदी आहे। पाड़े में पाड़े सिरी हुआ 8-10 ॾींहं हिते रहिया। 8-10 ॾींहंनि खां पोइ वरी ओॾे विया आहिनि। 6-7 ॾींहं उते रही आहे छोकिरी। उतां फ़ोन कई आहे मुंहिंजी घरवारी मुंहिंजी माउ ॾे। मुंहिंजी माउ खे घुराए मुंहिंजी माउ खे चवे थी हे मसइलो असांखो केस माना वधीक थी वियो आहे तूं पंहिंजी छोकिरी खे खणी हली वञ। हिते आई आहे उनजे बावजूद असां वटि छोकिरी हिन टाइम तक हे मीडिया ॾिसे थी हे सॼी दुनिया ॾिसे थी। चोथों ॾींहुं आहे असांजी न्याणी खे न होश आहे न आवाज़ आहे न कंहिं हिसाब जो का सम्झ बि आहे। छड़ो ॾके थी छड़ो रोए थी। हिन टाइम बि ड्रग्स ॾिनल आहे जे रगनि में। हिन टाइम बि माना जेको आहे वरितल आहे छोकिरी। इन सां उहा तादी कई वञे जेकी सरदारनि खे जेकी जज जेको आहे उहो इस्लामाबाद में जेको हाई कोर्ट आहे सुप्रीम कोर्ट आहे जेको सुप्रीम कोर्ट जो जज आहे उहो इंसाफ़ करे असांखे नोटिस वठी ॾिए जेकी शइ उन खे माना मंज़ूर थी असां बिला शक अखियुनि ते रखंदासीं। असांखे इंसाफ़ खपे। इन जेके पैसो आहे पैसे जे ज़ोर ते कुझु बि करे सघे थो छा बि करे सघे थो। मां पोइ हिते हटण वारो न आहियां। मुंहिंजो सिर हलियो वञे मुंहिंजे ॿारनि जो सिर हलियो वञे बहरहाल इन खे न छॾिबो। तव्हां सां पुलिस तावन करे थो? असां सां पुलिस तावन करे थो सर। पुलिस जे लाइ असां ग़लति बयान छो ॾियूं? जे अगरि हिकिड़ी शइ असांखे तस्दीक करे न ॾिनि था जे अगरि असांजे अॻिते पोइते नथा थियनि पोइ दुनिया जा सिंध वासी ॿाहिरि जेका बि आहिनि टोपी अजरक वारा सभु ॿाहिरि आहियूं। सभु जी न्याणी आहे। सभु जी न्याणी आहे। मुंहिंजो चवणु आहे अहिड़े सूअर इंसान खे छॾियो न वञे। हक़ीक़त इहा ई आहे मसइलो इहो ई आहे जो असां नंढड़ी असांखां वठी विया आहिनि धीअ जे हिसाब सां चए असांजी नंढड़ी आहे उहा माना खेॾाईंदी उन नंढड़ी खे खेॾाईंदी। पहिरियों हिते रहिया आहिनि हिते इहो कारोबार थियो आहे वरी ओॾे विया आहिनि। उतां असांजी नंढड़ी खे का होश बि न हुयो। उते माना नशो ॾिनो अथनि। नशो बि उहो ॾिनो अथनि ड्रस ॾिनो अथनि सुको पाउडर ॾिनो अथनि। उनजे करे असांजी नंढड़ी खे होश ई न आहे। उतां ॾाॾी ॾे फ़ोन कई अथनि चयोसीं तव्हां ॾाॾी खे वठी वञो नंढड़ी खे। उतां नंढड़ी खे वठी आई आहे। नंढड़ी खे उतां वठी आई आहे। हिते नंढड़ी खे आंदो अथनि असां ॾिठो आहे नंढड़ी खे चोथों ॾींहुं आहे का होश ई न अथसि। उते थी घुमे थी मथे खे चकरनि धक खाए थी। असां समायूं पिया आहियूं जी असांखे इंसाफ़ खपे थो। असांखे वधीक न को दुनिया खपे थी न दौलत खपे थी। असां नंढड़ी ॾिनीसीं इज़त जे लाइ असां को इहो इन कम जे लाइ त न ॾिनीसीं जो असांजी नंढड़ी खे अहिड़ो कमु करनि। असां सां ज़ुल्म कयो अथनि। असांजी नंढड़ी मासूम ॿार सां अहिड़ो नाजाइज़ कयो अथनि। हाल हक़ीक़त इहा ई आहे असां न्याणी इन लाइ छॾीसीं त असांजी छोकिरी जेकी आहे उनजी कमु कंदी उनजी नंढड़ी खे खेॾाईंदी ईअं सम्झ राय पंहिंजी धीउ करे वठी वियो तूं ईअं सम्झ छाइनि बि सम्झनि की धीउ करे वठी वई। असांखे ख़ुदा जी कहिड़ी ख़बर असांखे कहिड़ी उमिरि जी ख़बर जो इहा असां सां इहो असरु थींदो। असांजी नंढड़ी सां इहा हालत थींदी असांजी नंढड़ी सां इहा असर थींदा आहिनि। असांखे अॻ में ख़बर का बि न हुई। असांखे बुख बि कंहिं शइ जी न हुई। असां अॻ में बि गौर कयो आहे असां न छॾियूं पिया पोइ बि इन्हनि मिंथा करे वठी विया आहिनि नंढड़ी जे ख़ातिर। असांजी नाजाइज़ी असां सां कई अथऊं। असां सां वॾो अन्याय कयो अथऊं। असां बर्दाश्त न कंदासीं। असांखे इंसाफ़ खपे। असां नथा पाण ॾियणु पाण खे भई तयारु बार बार नंढड़ी असांखे राति सॼी राति असां सुता बि न आहियूं। राति जेके घड़ी घट को करे थी घड़ी उथे थी जो दिमाग़ लाइ छा थी वियो आहे छा आहे मां मथो फिरे थो का बि ख़बर नथी पए। छोकिरी खे छा आहे छा न आहे। छोकिरी खे वॾो मर्द आहे सम्झ छोकिरी असांजे होश में न आहे। असांजी हालात आहे छोकिरी मारे छॾी अथऊं। नाज़रीन जी तव्हां मुतासिरीन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हुननि जो चवणु आहे त असां सां ज़ुल्म ऐं ज़्यादती थी आहे। असांजे ॿाचिड़े खे पंहिंजो न्याणी सम्झी करे न्याणी जी हैसियत सां हू वठी विया त असांजे नंढड़नि ॿारनि खे खेॾाईंदो ऐं उन्हनि जो ख़िदमत कंदो ऐं उन खे न्याणी जी हैसियत सां वठी वञण जे बावजूदु असां सां एॾो ज़ुल्म कयूं असां सां ज़्यादती कयूं। हिननि चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट के अपील कई त असां सां जेको आहे वाहरो कयो वञे। हिननि जो इहो बि चवणु आहे त असां पुलिस वटि वियासीं अञा ताईं असांजी का ख़ासि दाद रसी न थी सघी आहे। पुलिस जेका आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जे लाइ
हुन जे घरनि ते छापा पिण हया आहिनि उते जेका आहे त कैंप हयूं पुलिस वेठो आहे हिन जो चवणु आहे त असांखे जेका आहे त इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन सलीम मीरानी सां गॾु बका मोहम्मद बंगवार, सिंध टीवी न्यूज़, कंधकोट।